नाज़रीन हेडलाइन सां ॾिठियूं अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71 सालगिरह मल्हाई पे वञे। नवंदेरो हाउस में क़ुरान ख़्वानी करे सालगिरह तक़रीब कोठाई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी लेडीज़ विंग जी सदर फरियाल टालपुर ऐं ॿिया शिरकत कंदा। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71 सालगिरह मल्हाई पे वञे। नवंदेरो हाउस में क़ुरान ख़्वानी करे सालगिरह तक़रीब कोठाई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी लेडीज़ विंग जी सदर फरियाल टालपुर ऐं ॿिया शिरकत कंदा। तव्हांखे ॿुधायूं पिया इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71 सालगिरह मल्हाई पे वञे। नवंदेरो हाउस में क़ुरान ख़्वानी करे सालगिरह तक़रीब कोठाई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी लेडीज़ विंग जे सदर फरियाल टालपुर ऐं ॿिया शिरकत कंदा। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी अॼु 71 सालगिरह मल्हाई पे वञे। नवंदेरो हाउस में क़ुरान ख़्वानी करे सालगिरह जी तक़रीब कोठाई वेंदी। सदर आसिफ अली ज़रदारी लेडीज़ विंग जी सदर फरियाल टालपुर ऐं ॿिया शिरकत कंदा। इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71 सालगिरह मल्हाई पे वञे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुमताज़ जखरो खान। जी मुमताज़, कहिड़ा तफ़सील आहिनि हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल एशिया जे अज़ीम अॻवान कायद अवाम शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वॾी न्याणी ऐं मुल्क में जमहूरियत जे बहाली ऐं अवाम जे हक़नि ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रानो पेश कंदड़ इस्लामी दुनिया जी पहिरीं चूंडियल औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 71 सालगिरह अॼु पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां अक़ीदत ऐं इत्तिज़ाम सां मल्हाई पई वञे। सालगिरह जे मौक़े ते सदारती हाउस नवंदरो में क़ुरान ख़्वानी करे सालगिरह तक़रीब कोठाई वेंदी, जंहिंमें पीपी सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, पीपी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर MPA मैडम फरियाल टालपुर समेत पार्टी जा सूबाई अॻवान ऐं सिंध काबीना जे ठीक है, मुझे मेहरबानी मुमताज़ अपडेट करण लाइ।